माइट मिठड़ा ॾियाल वारा ख़ैर त आहे? बस भाऊ दादा न ख़ैर वारी कहिड़ा भाऊ? भाऊ तो वटि सही पैसो बची वियो आहे, होटल जो मालिक बि थी ऐं पंहिंजे मुंहुं सौदा बि कंदो वरितो। यार मेरी असांखे बि ॻाल्हाइण कर, असांखे बि तग सां लाहे यार। माइट मिठड़ा तुंहिंजो बि कमु सम्झ त थी वियो आहे। ॾींहं ॿिनि में तोखे चिठो मिलंदो, तूं बि लखपति थी वेंदे। बस भाऊ जेका तुंहिंजी मर्ज़ी। यार पाण वटि त जेकी कुझु हो सो सभु तोखे ॾेई छॾियोसीं। माइट मिठड़ा मां बि अहिड़ो जादू ॾेखारींदुसि, अहिड़ो जादू ॾेखारींदुसि जो रातो राति ईअं लखपति थी वेंदे। न भाऊ यार जेसी लखपति थियूं ई थियूं तेसी त बसि तुंहिंजो रुॻो पिया ख़बरूं ॿुधूं। नवाज़ हिकु त तोखे मूंते पत बि कान्हे का यार। अदा पत छो न? जेकॾहिं पत न हुजे हा त इहे मक्का ते वारी ज़मीन वारा तोखे छो ॾियां? अदा मां मियां साहब वटि तुंहिंजे कम लाइ वियो हुउसि यार। हुन चयो त ॿिनि टिनि ॾींहंनि में मामिलो ठीकु थी वेंदो। अदा वियो हूंदे, मियां साहब सां ज़रूरु मिलियो हूंदे, पर भाऊ हिन ॻाल्हि खे त महीने खां वधीक थी वियो आहे न। हाणे ॻाल्हि ॿुध, हिकु त यार खातो तुंहिंजे नाले ते कोन्हे। हाणे इन मकायते वारा कागज़ जेके आहिनि इहे फ्री ठहंदो तुंहिंजो खातो, खाते खां पोइ ठहंदो चिठो, पोइ चिठो खणी हलंदासीं बैंक में, उतां खणजाए कर्ज़, थींदे मूं अॻे तो बि लकापति। बसि कादन भाऊ हाणे त तुंहिंजे वस आहे, ॿोड़ी या तारी तुंहिंजी मर्ज़ी। कोन ॿुॾंदे मां न वेठो आहियां। हा हुकुम खपे तुंहिंजो। हा बाक़ी जेकॾहिं तोखे ॿिनि टिनि ॾोकड़नि जी ज़रूरत आहे त हींअर मूं वटि रुॻो ॾोकड़ ई ॾोकड़ आहिनि, तुम्हारी अमानत तोखे मोटाए ॾियां। रख रख, जॾहिं खपंदा तॾहिं ॿुधाईंदुसि। रख रख त पुट अचे थी सम्झनि का ॻाल्हि। हा महिल बि बचा थी कुल 8 ॾिहाड़ा जवाब। हा अचे थी न सम्झ में। ऐं शाबाश पंहिंजो बि मान मथे कजाए। हा मुंहिंजी पत रखजाए। कीअं साव पुट वारे पुट राखे पुट वारा ॾिसे न तोखे बादामियूं खाराईंदो आहियां, नच मखण में कोकी करे ॾींदो आहियां। उन बदिले सोना मूंखे कुझु बि न खपे, सिर्फ़ु हिकिड़े मेल जो सवाल अथई। हा वाह पुट वाह वाह। अरे साधोड़ी आहे बाबा, अॼु थींदो राकेट पुट खे बुख लॻी आहे। असुल बुख में ॻाल्हाए नथो। उस्ताद मूंखे बख़्त जे दुकान ते न मोकिलियो करे। छो बाबल ॿी तोखे कहिड़ी कोडर थो हणायां जे दुकान ते बि न मारी? उस्ताद ॿियो जेको कमु कंदे कंदड़, बाक़ी हुन ते न मोकिलियो करे। छा थियो? वञा थो हीअं आई पते थो छॾे। छा थो चए? चवे थो दर त लिकी रहियो तम त ओदर बंदि आहे, उहो बि बगादा थो। बाबल हुनखे चयो त असीं अनपढ़ल माण्हू, असांखे कहिड़ी ख़बर तो दर ते छा लिखी छॾियो आहे। उस्ताद न वञासि त मां ॿियो वेठो अथई। अब्बा हुनखे मिंथ मेड़ कबी, हुनखे ॿुधाइबो त बाक़ी ॾिहाड़ा 8 असांजे मेल में। रुॻो राकेट पुट मेल खटे पैसनि जूं ते नदियूं वञी। हा वाह पुट वाह। हा चऊं तूं हीअं कर, आउं थो वञा, तूं राकेट पुट घटि वेह हलिया। शाबाश राकेट जो ख़्यालु कजांइ। ऐं शाबाश हलिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे 400 भगदन तुंहिंजे होटल ते वियुसि, उते न्यापो मिलियो त अची तोसां मिला, अची हाज़िर थिया ॿिमड़े ख़ैर। हा अदा मौसले मां न यार ॻाल्हि कंदे अजीब बि लॻे थो, पर हाणे ॻोठ जी ॻाल्हि आहे, सोचां थो त ॾुख न करींदो। ॾुख वरी कहिड़ो भाऊ कादा न तूं ॿुधा। यार
मूंखे ॾाढो बार पइजी वियो आहे त मां तोखां होटल लाइ खीर न वठां। कंहिं मजबूर कयो अथई भाउ कादर? त ॿियो केरु वरी केरु, मिटी माइटी आहे पाण में, नवाज़ आहे, तूं अञा ताईं सवां आयो कोन, सो उन्हनि ॿार वेठो। पोइ तुंहिंजी दिलि छा थी चवे? भाउ सुलेमान, तोखां वधीक त मूंखे ॿियो को कोन्हे को, पर हाणे यार ॾिसे थो त माइटनि जी नक में नोड़ी आहे, मां छा कयां? माना त भाग्यनि सां ॿोलियल खीर बि वठणु बंदि करे छॾियां? उहा हाणे तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। बाक़ी जेकॾहिं रहियो मसइलो हिसाब किताब जो, सुभाणे तूं अचे होटल तां छोकिरे खां वठी वञजांइ। ॾाढी ॻाल्हि ॿुधाए छॾी। धक मूंखे लॻा, माफ़ियूं बि चाचो मां बख़्श पाण वठी वियो, ॻाल्हि त हिते ख़तम थी वई। मथां वरी इहा ॻाल्हि तूं ॿुधाई। यार सुलेमान, ॻाल्हि त ॿुध। माफ़ी तोखां वरिती चाचे इमाम बख़्श, नवाज़ त कोन वरिती। ए मियां, हो अञा ताईं तोते कावड़े थो वतई। हा, इहा त हुनजी मर्ज़ी आहे। भाउ त ॾाढो पाण कई, वरी कावड़ियो पाण थो हले, मूंखे त सम्झ में नथो अचे। हिकिड़ी ॻाल्हि हाणे दिलि में रखजांइ, हुनजे मथे में अञा ताईं खलल थी, होशियारु रहिजांइ। होशियारी कहिड़ी भाउ कादर? मुंहिंजो रोज़गार बंदि कयो अथसि, मां बि घटि कोन कंदोमांसि। विढ़ंदेसि कोन छॾींदोसांसि। अॼु भला खीर जा दॿा न था अथई? यार अॼु खीर वठण कोन आयो। तूं ख़ैर यार होटल वारनि खीर वठण खां जवाबु ॾेई छॾ। छा भला खीर में पाणी सवायो पइजी वई छा? न न, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? यार इहो असांजे ॻोठ में कादन पकोड़ा ई थियो आहे, नओं सेठ, उनजे होटल ते खीर ॾींदोसि, जंहिंजे लाइ बयानो बि ॾेई वियोसि, उन मना करायो। बाबा, जॾहिं खीर में पाणी बि नथो मिलाए त को त सबबु हूंदो जवाबु ॾियण जो। यार सबबु इहो आहे त नवाज़ आहे कादन जो सालो, त मना कराई आहे। बसि बसि बसि, सम्झी वियुसि सम्झी वियुसि। इहो ई ढर ॾियण जो नतीजो। ईअं असांखे न रोकी आहे, नवाज़ बि सिधो थी वञे, खीर बंदि कराइण जी हिमत ई न थिए था। ख़ैर यार, हिन ॻाल्हि खे पोइ ॾिसी वठंदासीं। फ़िलहाल तूं खीर वारनि हमराहनि खे ॿुधाए छॾिजां त खीर वठण कोन ईंदी। तूं इन ॻाल्हि जी फिकर न कर। बाक़ी हा, तूं पंहिंजो ख़्यालु कजांइ। अॼु खीर वठण खां मना कई अथनि, सुभाणे घिटी लंघण खां बंदि कंदे, अहिड़ो ई हीणो रहे ॻोठ मां बि लॾाए छॾींदे। यार अकबर, मां हीणो न आहियां। अॾे अनवर जे सिर मारियो आहे न त इहो नवाज़ खाॼे छासां? भाऊ ॻाल्हि ॿुध, जी अखि न पटींदे त कुझु हथ न ईंदी। तंहिं करे मुंहिंजी ॻाल्हि मञ, तूं आराम सां ॻोठ में रहियो पियो। असांखे छॾ त नवाज़ सां ॿ हथ करे छॾियूं, भली ख़बर पवे सलेमा निंदण कोन आहे। कीअं रही दावत? वाह जो मज़ो आयो, छा न ख़ुशबू हुई मेज़बान, केॾो न सुरूर ॾिनो मेज़बान, केॾी न कड़क हुई मेज़बान। ही वठो, हाज़िर आहे तव्हांजी मेज़बान। बेहतरीन चूरो चांहि।
सुना सरकारी लिफाफो आयो अथई। देगी न पुट 11 ग्रेड जी नौकरी मिली आहे। वाह 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 वाह, पघार घणी थी पई आई? मिलाए सिलाए 2500 खन बीहंदी। छो मुंह ते उहा ख़ुशी कान अथई? नौकरी त मिली अथई न? नौकरी मिली आहे पर ग़लत वक्त ते। छा मतलब? मतलब इहो त मां हीअ नौकरी न कंदुसि। वाह जवान तुंहिंजी लही। माण्हू आहिनि सो वतन नौकरी लाइ बाथूं खाईंदा ऐं तूं इहा नौकरी न कंदे? इहा ॻाल्हि तूं न सम्झी सघंदे। हा साईं, मां ॿार आहियां जो इहा ॻाल्हि न सम्झी सघंदुसि। ए मियां उहो कर जेको चङो चवई। हेॾनि हीलनि खां पोइ इहा नौकरी मिली आहे, साहब न कंदे। भाउ मुंहिंजा, जेकॾहिं मां हीअ नौकरी कंदुसि त चटाभेटी वारे इम्तिहान लाइ वक़्तु न कढी सघंदुसि। बाबा तूं ग़रीब माण्हू आहीं, कहिड़ो पहुच वारो आहीं जो तोखे कलेक्टरी मिलंदी? जेकी मिले बिस्मिल्लाह कर। अदा मुंहिंजा, मुक़ाबले वारे इम्तिहान लाइ हर माण्हू खे पंहिंजी मुर्सी खपे। हरू भरू अहिड़ो अंधेर बि न आहे। चङो साईं, ॾिसंदासीं। तूं बि हिते त असां बि हिते। असगर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾिजां। जेको माण्हू अध खे छॾे सॼी ॾे वञे न, उन खां अधु बि वेंदो त सॼी बि वेंदी ऐं तोसां बि इहा ई कार थींदी। अलाह मालिक आहे। जेकॾहिं मूंखे वॾी नौकरी न मिली त तोसां गॾु खीर खपाईंदुसि। हाणे त बसि न। मूं खीर मां बासरियूं ॿधियूं न, ॼाण तुंहिंजो वारो। मुंहिंजी मञ वञी हिन नौकरीअ ते चढ़। यार मूंखे न अहिड़ियूं नौकरियूं करणियूं हुजनि हा त कॾो बि कयां। मूंखे अहिड़ी नौकरी करणी न आहे। न थई करणी त न कर, असांखे छा आहे? कंहिंजी तो नौकरी करी? अलाए 11 ग्रेड जो ऑर्डर आयो आहे। 11 ग्रेड जो ऑर्डर? पोइ सही हमरा इहा नौकरी न कंदो। सलेमान भाउ, याद हिन जी मर्ज़ी। मुनासिब नथो सम्झे त न करे। नथो करे त न करे। मूंखे वरी कहिड़ो मथे में सूर पिया जो हिन सां मगज़ मारी कंदो अथां। अला तव्हांजो छा ख़्यालु आहे? भाउ इहो तो ते छॾियल आहे। मां पंहिंजो को बि फ़ैसिलो तो ते कोन मड़ींदुसि। अला हक़ीक़त इहा आहे त CSS लाइ तमामु घणी महिनत करणी थी पवे ऐं वरी घर जूं हालतूं ॾिसां थो त चवां थो त नौकरी कजे।